सिंधु माथरी जी सभ्यता जेका अॼोकी सिंध न पर पूरे पाकिस्तान ऐं भारत जे केतिरनि रियासतुनि ताईं फैलियल हुई, उन बाबति तहक़ीक़ जे सिलसिले में अॼु पाण पंजाब मां मिलियल हिकु अहम बाग़ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। गनवेरी वाला जो क़दीम बाग़ पंजाब जे बहावल ज़िले में मिलियो आहे। हिन बाग़ जी खोटराई ताज़ो क़दीम आसारनि जे माहिर डॉक्टर मोहम्मद रफ़ीक मुग़ल कराई। हीउ मुहन जे दड़े जो हम असर तहज़ीबी शहर आहे। डॉक्टर मुग़ल इंकशाफ़ कयो आहे त गनवेरी वाला सिंधु माथरी जो मरकज़ ऐं हड़ापा ऐं मुहन जे दड़े जे विच ते वाक़िअ आहे। हीउ बाग़ को नंढो ॻोठु न हुयो, पर घटि में घटि 200 एकड़नि ते फैलियल शहर हुयो। इन शहर जी पखेड़ जो अंदाज़ो इन मां लॻाए सघिजे थो त हीउ हड़ापा खां घटि में घटि 4 एकड़ वॾो ऐं मुहन जे दड़े खां 5 एकड़ नंढो बाग़ हुयो। गनवेरी वाला मुहन जे दड़े वांगुरु मिड़नी ख़ासियतुनि जो हामिल आहे। हिन शहर जो नक्शो बि सिंधु सभ्यता जे शहरी तमदुन जे ॿियनि शहरनि जहिड़ो आहे। यानी हिन शहर जो हिकु हिसो क़िले नुमा बुलंदीअ ते आहे त ॿियो हिसो हेठां हंध ते आहे। गनवेरी वाला जे मिलियल आसारनि मां इहा ॻाल्हि साबित थिए थी त हड़ापा, मुहन जे दड़े ऐं गनवेरी वाला जे वाक़िआत में हिकु तसलसुल मौजूदु आहे। हितां मिलियल बर्तन, आराइशी सामान, मुसवरी जा नमूना, मिटीअ जूं ठहियल बैलगाॾियूं, फीथनि जा नमूना हूबहू मुहन जे दड़े मां मिलियल वाक़िआत जहिड़ा आहिनि, जंहिंमां मालूम थिए थो त सिंधु माथरी ते हिकु ज़बरदस्त हुकूमत हुई, जंहिंजे दौर में ही शहर उभरिया ऐं उसरिया ऐं उन्हनि शहरनि विच में तमदुनी सिलसिलो ॻंढियल हुयो। महिरबानी।